बदीन ज़िले जी दे सांगी नसीर कैनाल में निकरंदड़ नसीर वाह जे नेकाल सिम नाली के दे डाबी जा ज़मींदार गैर कानूनी गैर फितरी सिम नाले डाढ़ जे ज़ोर ते ज़ोरी ॿधण जी कोशिश, जंहिं दे सांगी जा सवें आबादगारनि जो इतिजाजी मुज़ाहिरो। गैर कानूनी गैर फितरी सिम नाली के बंद कयो पियो वञे। ही दे सांगी के हाणे ॿोड़नि चाहिनि था। दे सांगी जो खरबें रुपयनि जो फसल त बरसात जे पाणी ख़त्म करे छॾियो आहे। घर बचियल आहिनि, इहे बि हथरादू इहे ॿोड़नि चाहिनि था। असांजा बच्चा मारणु चाहिनि था। दे डाबी जा ज़मींदार सिम नाली जो गारो त न ॿधी सघिया, हाणे दे सांगी में गारो हणण जी कोशिश करे रहिया आहिनि। दे सांगी जे आबादगारनि जे अॻवाननि सरदार ग़ुलाम रसूल जमाली, इस्माइल उन्नड़, रफ़ीक जमाली, मोहम्मद कासिम जमाली, अब्दुल्ला खोसो, अल्ताफ़ उन्नड़, ज़ाहिद उन्नड़, असगर जमाली, अला बचायो बंड, अली गुल चांडियो ऐं ॿियनि गैर कानूनी गैर फितरी सिम नाली खे ॾाढ जे ज़ोर ते ज़ोरी बंद करण जी कोशिश ख़िलाफ़ सवें आबादगारनि जो इतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते अॻवाननि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त सिम नाली जेका दे डाबी जा ज़मींदार बंदि कराए हथरादू दे सांगी के ॿोड़नि जी कोशिश कई पई वञे। हिननि चयो सिम नाली के बंदि करणु गैर फितरी अमल आहे, जंहिंखे फ़ौरन बंदि कयो वञे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त ॾाढ सियासी बाअसरनि कामोरनि जे ज़ोर ते ज़ोरी बंदि कयो पियो वञे। अगरि ही बाअसर सिम नाली के बंदि करण में कामयाबु विया त नसीर वाह पलटी पवंदो, जंहिंजे करे दे सांगी ॿियूं दियूं पाणी जी लिपेट में अची वेंदियूं, जंहिं करे अवाम तोड़े आबादी ऐं ज़र ज़मीन के पिणु घणो नुक़सानु पहुचंदो। मुतासिरन वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट नोटिस वठे गैर कानूनी गैर फितरी सिम नाली के बंदि कराइण, तोड़े आबादी ज़र ज़मीन के बचायो वञे ऐं हरकत कामोरनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे।